नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी शहर में सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते शहरनि जा दुकान ऐं घर सील करण ख़िलाफ़ मुतासिरनि जो हालाणी बस स्टॉप खां प्रेस क्लब ताईं हाजी अब्दुल ॾाही, गुलाम हुसैन हालेपोटो, अब्दुल हफ़ीज़ कुंदर, अज़ीज़ुल्लाह चांग, निसार हालेपोटो, हफ़ीज़ ऐं आसिफ़ मुख़्तियार खान उन्हड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड ऐं ॿाहनि ते कारियूं पटी ॿधी सख़्तु एहतिजाज मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। हिन मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे मुतासिरनि चयो त पंटीह खां 40 साल पहिरीं दीवाननि खां पैसनि एवज़ प्लाट वरिता हुआ, लेकिन हाणे जेठानंद ऐं राजकुमार मुख़्तियार कार मेरापुर सां मिली करे असांजा दुकान ऐं घर सील करे छॾिया आहिनि, जंहिं सबबु ग़रीब बेरोज़गार थी विया आहियूं। असांजा बचड़ा पट ते वेठल आहिनि ऐं बुखूं कटण ते मजबूर आहिनि। हिननि वधीक चयो त रेवेन्यू अमलदार असां ग़रीबनि जा घर ऐं दुकान सील करे छॾिया। हिननि वसवारनि खे अपील कई त असां सां इंसाफ़ कयो वञे, न त सख़्तु एहतिजाज कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।